प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। पतरस पाणी ते हले थो। मत्ती 14 बाब। पाणी जे मथां जो एहसास। गलील जे ढंढ जे मथां जो एहसास। मां यसू जे बारे में तमाम घणो पुरजोश आहियां। मूंखे वॾी मुश्किल सां हुन ते यकीन आयो। हुन 5 मानियन ऐं 2 मच्छियुनि सां 5000 माण्हुनि खे खाधो खारायो ऐं उन सां गॾु सभु औरतूं ऐं ॿार खे बि हर कंहिं पेट भरी खाधो खाधो। छा तव्हां ॾिठो त बाक़ी केतिरो खाधो बची रहियो? जेतिरो खाधो शुरू में हो उन खां बि वधीक बची वियो। ज़बरदस्त। हू थोरे में केतिरो वधीक ठाहे सघे थो। यसू खुदा जो पुट कमाल आहे। हू थोरे मां तमाम घणो ठाहे सघे थो। माण्हू हुन मौजे खां मुतासिर हुआ ऐं शाम जो पंहिंजे घरनि ॾांहुं वापसि हलिया विया। पोइ यसू शागिर्दनि जी ॻाल्हि ॿोल में शामिल थी वियो। ॿेड़ी में वियो ऐं ॿिए तरफ़ हलिया वञो। हू ॿेड़ी में सवार न थियो पर हिकु जबल ते दुआ घुरण लाइ चढ़ी वियो। शागिर्द यसू जे बग़ैर ॿेड़ी में राति जे वक़्तु ढंढ पार करे रहिया हुआ। ओचितो तूफ़ान चढ़ियो। मुआणनि बादबान हेठि लाथा। पहिरीं छोले ॿेड़ी सां टकराइजी वई। काश यसू हिन ख़राब हालत में पाण सां गॾु हुजे हा। हू डिॼी विया ऐं रड़ियूं करण लॻा। पर हुन खां पोइ हुन जी हालत अञा वधीक ख़राब थी वई। हू हुते छा तोखे नज़र अची रहियो आहे? हिकु भूत आहे। मां ही सभु बर्दाश्त नथो करे सघां। अच्छे रूप में को पाणी ते हलंदो पे आयो ऐं सिधो उन्हनि जी ॿेड़ी ॾांहुं पे आयो। शागिर्द रड़ियूं करण लॻा पर हू को भूत न हो। हौसला रखो, ही मां आहियां, डिॼो न। शागिर्दनि हुन आवाज़ खे सुञातो। ही येसू हो। पतरस पहिरियों शख़्स हो जे ॻाल्हाइण जी हिम्मत कई। खुदावंद यसू, जेकॾहिं ही तव्हां आहियो त हुकम ॾियो, मां बि पाणी ते हली तव्हां ॾांहुं अचां। अची वञो। कमाल थी वियो। पतरस ॿेड़ी मां निकितो ऐं हली येसू ॾांहुं वियो। जेतिरे वक़्त ताईं हुन जी नज़र येसू ॾांहुं हुई सभु कुझु ठीकु हो। पर जॾहिं हुन छोलियुनि ॾांहुं ॾिठो हू ॿुॾण लॻो। खुदावंद, मूंखे बचायो, मुंहिंजी मदद करियो। येसू पंहिंजो हथ वधायो ऐं पतरस खे झलियो ऐं हुन खे बचायो। येसू खुदा जो पुटु बेमिसाल आहे। हू बचाईंदो आहे। मुंहिंजो यकीन करियो, पंहिंजो पूरो दिलि मूंखे ॾियो। पतरस येसू सां गॾु ॿेड़ी में सवार थियो। तूफ़ान ख़तम थी वियो ऐं हवा बि रुकिजी वई। हर के येसू अॻियां गोॾा खोड़िया ऐं हुन अजीब खुदावन अॻियां पंहिंजो सर झुकायो। तूं ई खुदावंद जो पुटु आहीं। येसू खुदा जो पुटु बेमिसाल आहे। हुन लाइ को बि कमु नामुमकिन न आहे। हू तव्हां खे ही नथो चवे त तव्हां बि पाणी ते हलो, पर हू ही थो चाहे त तव्हां हुन सां गॾु हलो जिते बि हुजो। हर हालत में हू तव्हां जी रहनुमाई ऐं मदद कंदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।